अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ख्वाबा है आफ़ताब जमाल अहमदी, देखें न चश्मे कोर तो उनका कसूर है। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत से बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा निहायतई वाजिबुल एहतराम सादाते किराम महफिल मुबारक में तशरीफ फरमा उलमा हुफाज़े किराम, खुसूसन सदरे महफिल हजरत साईं पीर तरीक़त रहबरे शरीयत साईं मियां अब्दुल हफीज साहिब दामद बरकातहुमुल आलिया, साईं सैयद वकास अहमद शाह साहिब दामद बरकातहुमुल आलिया, हिन महफिल जो रूहे रवा जै हेडो आलीशान ही मंडल मचायो हुआ। मोहतरम इज्जत महाब साईं मीर एजाज अली साहिब इन नेकीअ जे प्रोग्राम में
नेकी जी दावत दींदड़ इन महफिल जो मोर अल्लामा साईं मुफ्ती खालिद अहमद सिकंदरी साहिब ज़ीद मजदूहू ॿिया जेके भी इन महफिल मुबारक में तशरीफ़ फरमा आलिम हाफिज़ सगोरा या जेका भी इज्जत मान वारी ये जमायत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भावर जेके भी हाजिर आयो सबरी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह तव्हां जियां ॾिठो त हिन महफिल मुबारक में हिकिड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी शरीयत मुतहरा जे आलिम जी दस्तार बंदी कई वई। उन जे सिर ते माशाअल्लाह सोनो ताज सजायो वियो। मां मुबारकबाद चवां थो उन जे वालिदैन के जिन जे बच्चे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी शरीयत मुतहरा पढ़ी पंहिंजे सीने में सांडी ऐं अॻिते भी दुआ था कयूं त शल रब करीम अञा वधीक हिम्मत ऐं तौफ़ीक़ उनखे अता फरमाए त जीअं वधीक इल्म सां दिलचस्पी रखे लगाव रखे शल अल्लाह तबारक व तआला अहिड़ो करम फरमाए जो असां सभिनी जा बच्चा कुरान करीम जा हाफिज़ शरीयत मुतहरा जे हिन दीन जा आलिम बणजनि। यकीन जानियो त इल्म दुनिया में ॿिया भी पढ़ाया वञनि था। अॼुकल्ह के इंजीनियर थियनि के डॉक्टर थियनि के प्रोफेसर लेक्चरार वग़ैरह जेके भी मुख़्तलिफ़ शोबनि जा थियनि ये सभई चङियूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि खां मना कान्हे का इल्म कंहिं भी तरीक़े जो हुजे उन सां माण्हू इंसानियत सिखंदो आहे। इंसानियत जा क़द्र सुञाणींदो आहे जॾहिं माण्हू कंहिं भी शोबे सां ताल्लुक़ रखी करे उन जो इल्म हासिल करे थो। पर याद रखो जहें इल्म जे आलिमन जे लाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बिशारत ॾिनी आहे उहे मुस्तफ़ा करीम जे दीन जा आलिम आहिनि। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो नद्दरल्लाहु इम्रअन समिअ मिन्ना हदीसन फबल्लगहु कमा समिअहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ये शख्स जो चेहरो शल हमेशा तरो ताज़ा हुजे जंहिं असां खां हिकिड़ी हदीस ॿुधी आहे ऐं उहा हदीस वरी ॿियनि ताईं ईअं पहुचायई जीअं ॿुधाई। सुभानअल्लाह चओ मोहब्बत सां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उनखे नदारत जो बिशारतूं ॾिनियूं। उनखे दुआ कई आहे मुस्तफ़ा करीम त उन जो चेहरो हमेशा गुलाब जे गुल वांगुरु ईअं टिड़ंदो बहकंदो ई रहे उन जे चेहरे ते हमेशा तरो ताज़गी रहे। हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो इन मां अंदाज़ो लगाए छॾियो त इहा ॻाल्हि सिर्फ़ दुनिया ताईं कान्हे का। इन दुआ जो असर सिर्फ दुनिया ताईं कोन हूंदो पर इहो शख्स जेको हबीब करीम जी हदीस पढ़े थो ऐं ॿियनि ताईं पहुचाए थो इहो समझो त दुनिया में जीअं उन जो चेहरो रौनक वारो हूंदो ईअं क़ब्र में ऐं क़यामत में भी इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो चेहरो रोशन। अज़ीज़ दोस्तों इन हदीस मुबारका ॿुधाइण जो मक़सद इहो आहे त असां कोशिश कयूं पंहिंजे बच्चन के दीन जो इल्म पढ़ायूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जेको इल्म ॾेई विया आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जा सहाबी सगोरा फरमाईंदा हुया तरकना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा मिन ताइरिन यतीरु बिजनाहिहि इल्ला इंदना लहु इल्म। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हबीब करीम जे सहाबन फरमायो
जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ाहिरी हयात तय्यबा खां विसाल फरमाए करे रब करीम जे हुज़ूर में वञी करे हाज़िर थिया उन टाइम ताईं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे एतिरो त इल्म ॾेई विया जो सहाबी सगोरा फरमाइनि था जेकॾहिं को परन ते उॾामंदड़ आसमाननि में फिज़ाउनि में जेकॾहिं पखी बि को उॾामंदो हुयो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे बारे में बि इल्म समूरो असांखे ॾेई सुभानअल्लाह चओ ज़ोर सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो त हिन शरीयत मुतहरा जो इल्म अण खुट आहे पर यकीन ॼाणियो त दिल बाग बहार थी वई जॾहिं साईं अल्लामा ख़ालिद हुसैन सिकंदरी साहिब जन ॿुधायो साईं मीर एजाज़ अली साहिब जे लाइ दुनिया त अल्लाह ताला खोड़ माण्हुनि खे अण खुट ॾिनी आहे अलाए केतिरा हज़ारे एकड़नि जा मालिक आहिनि उहे बि काफ़ी ॾिसंदा आहियूं त रब करीम सल हर कंहिंखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे पर ॾिसंदा आहियूं त कॾहिं बि दीन जे तरफ़ उन्हनि जो लाड़ो न हूंदो आहे के त वरी अञा माज़अल्लाह रब करीम सल पनाह में रखे बुरायुनि में बेहयायुनि में राति ॾींहं शराबनि कबाबनि में धुत लॻा पिया हूंदा आहिनि अलाए छा छा हालत ॾिसंदा आहियूं दुनिया जहान में पर इहे बि दुनिया वारा आहिनि रब करीम जेकॾहिं कंहिंखे इहा सआदत बख़्शे त जेको पंहिंजी दौलत पंहिंजी जायदाद दीन जे इल्म जे लाइ वक़ुफ़ करे छॾे खुदा जो कसम आहे त इन खां वॾी ॿी सआदत आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इज़ा मातल अब्द मुस्लिम शरीफ जी हदीस आहे सय्यदना अबू हुरैरा का रिवायत आहे इज़ा मातल अब्द इनक़ता अमलुहु इल्ला मिन सलास औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि इंसान जहान छॾे वेंदो आहे त उन जा दफ़्तर बंदि थी वेंदा आहिनि छा बंदि थी वेंदा आहिनि दफ़्तर जिन ते नेकियूं या बुरायूं लिखजनि थियूं उहे दफ़्तर बंदि थी वेंदा आहिनि इल्ला मिन सलास सवाइ टिनि जे टे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं उहे उन्हनि मां कंहिंखे बि का मिली वञे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो पाण भले जहान छॾे बि वञे पर मलाइक उन जूं नेकियूं लिखंदा मिल्कियत हक़ीक़ी इहा आहे जेका माण्हू पाण सां गॾु खणी थो वञे ॿी जेका बि जायदाद वठूं ज़मीनूं सवे हज़ारे एकड़ वठूं बंगला आलीशान महल वग़ैरह तैयार करे छॾजनि इहे सभु ॿियनि जे लाइ छॾे वञनि था औलाद में उहे तक़सीम थी वेंदा या ॿियनि मिटनि माइटनि में विरासत थी वेंदी पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे कॾहिं असांखे ख़ैर जे लफ़्ज़नि सां यादि कनि या न कनि उन्हनि जी मर्ज़ी आहे कॾहिं असांजे क़बरनि ते अची करे सलाम बि कनि या दुआ कनि न कनि पर हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो मिन सदक़तिन जारिया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे जेको जारी सदको करे वेंदो आहे जेकॾहिं को बि अहिड़ो सदको करे वियो जेको हिकिड़े ॾींहं जे हिकिड़े वेले जी मानी न हुजे पर उहो हमेशह को अहिड़ो इदारो क़ाइमु करे वियो जंहिंमें इल्म हलंदो हुजे हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो यादि रखो त इहो इदारो जेसिताईं क़ाइमु आहे जेसिताईं इन में आलिम इल्म पढ़ाए रहिया आहिनि वरी शागिर्द फारिग थी करे उहे ॿियनि खे पढ़ाईंदा त जेसिताईं इहो ज़िक्र इहो दीन जो इल्म हलंदो रहंदो सवाब अॻे जे खाते में लिखबो ई इहो इहा उहा मिल्कियत आहे जेका माण्हू पाण खणी थो वञे मां मुबारकबाद वरी पेश कयां थो असांजे मोहतरम दोस्त एजाज़ अली साहिब के अल्लाह तबारक व तआला संदसि वेढ़ा हमेशह खुशियुनि सां शाद आबाद रखे चल रब करीम रखे वधीक अञा हिम्मत अता फरमाए त जीअं ही सुहिणो इदारो तामीर बि थी वञे ऐं इंशाअल्लाहुल अज़ीज़ हिन में उहे दीनी दर्स क़ाइम बि थी वञे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जा सबक़ शुरू थी वञनि साईं ॿुधायो त साईं जिन जो साईं में अब्दुल हफ़ीज़ साहिब जिन जो तमामु घणूं शफ़क़तूं ऐं महिरबानियूं उन्हनि जूं आहिनि मूंखे उमेद आहे इंशाअल्लाहुल अज़ीज़ इहे शफ़क़तूं हमेशह रहंदियूं
इंशाअल्लाह अज़ीज़ वो दी परे कोने को अज हिकड़ो आलिम दीन हितां फारिग थियो आ अल्लाह कंदो त हितां दर्जने आलिम फारिग थींदा आमीन आमीन यकीन जानियो त मां साईं जी गाल कई त असांजो सुठो यको रहियो आहे वास्तो साईं पहिरीं फोन करे मूंखे ॿुधायो त असांजे हिकिड़े मदरसे जो जेको मौक़ूफ़ हले ताईं दौरे हदीस खां अॻु में ताईं हीउ अदो जेको पढ़ी आयो हो हुते मूं वटि ई आयो हो डायरेक्ट ऐं पोइ मूं वरी हुन खां पुछा कई मूंखे हैरत थी दरसे निज़ामीअ जी तालीम का मज़ाक़ न आहे मां हिन ज़िम्मेवारी जाइ ते वेही करे थो अर्ज़ कयां तव्हांजी ख़िदमत में त दरसे निज़ामीअ जी तालीम का मज़ाक़ न आहे जो कंहिं हिकिड़े उस्ताद जो कमु हुजे अरबीअ जा जेके उलूम फ़ुनून आहिनि जेके उहे सभई हिकिड़ो उस्ताद पढ़ाए मूं सम्झो त हाणे केतिरो साईं अकेले मूंखे पढ़ायो हूंदो पर मुख़्तलिफ़ किताबनि मां मूं हुन अदे जी टेस्ट वरिती हुई अल्लाह तबारक व तआला जे फज़ल सां अहिड़ो त सुहिणो ॿुधायो हुयो जो दिल बाग बहार क्या बात है क्या बात है क्या बात मां तव्हांखे ॿी हा मुबारकबाद ॾियां थो त साईं अल्लामा ख़ालिद हुसैन सिकंदरी जहिड़ो आलिम तव्हांजे शहर में मौजूद आहे क़दुरु कयो इंशाअल्लाह अज़ीज़ हिन शहर के इलाइक़े जे हली जेको मुज़ाफ़ात हिन जा आहिनि इंशाअल्लाह अज़ीज़ इहे सभिनी साईं बुज़ुर्गनि जेके बि ख़ानक़ाहूं आहिनि फैज़ उन्हनि सभिनी ख़ानक़ाहुनि जो आहे अल्लाह करीम शल इहे आस्ताना जेके दीन जा मरकज़ आहिनि दुआ कयो त शल इहे हमेशह शाद आबाद आमीन हज़रत भिटाई घोट बिन जे लाइ दुआ घुरी आहे आमीन चओ त ॿुधायां हज़रत भिटाई साहब तो अर्ज़ करे त अल्लाह जुंग जियन्ने जनी अझे घारियां शाल मसुके वीयरी जिता पी पियन्ने मरकण खड़ियुन तो ॾिठे मुंह सुख थिए या रब करीम ये आस्ताना शला आबाद रहन जिन जे अझे में साए में असा गुनहगार जी रहा है यो खूह शल सुके न यो खूह हमेशा आबाद रहे जिता उन्यारा पी करे पंहिंजी उन्या उझाइन था ये महबूब मुर्शिद शल हमेशा खुशन सा हमेशा सरशार हुजन जिन जे चेहरे के ॾिसूं था त दुख लही वञनि सुभान अल्लाह चओ हाणे तव्हां सभिनी जे लाइ मूं तमहीदी कलिमात इहे अर्ज़ कया हाणे क़ुरान करीम जा जेके चंद अल्फाज़ मुबारक मूं तिलावत कया आहिनि उन्हनि जो तर्जुमो पेश करण खां पहिरीं तव्हांजी ख़िदमत में मुअद्दिबाना गुज़ारिश कयां थो त सभई मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ सां झूमी करे बुलंद आवाज़ सां हबीब करीम ते सलाह शरीफ़ पढ़ायो त मां अर्ज़ कयां वॾे आवाज़ सां इन आस ऐं उम्मीद सां सलात पढ़ो त दिल सां पढ़ियल सलात मदीने वारो गुंबद ख़ज़रा में ॿुधी सभई वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अना मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो बेशक मकबूल दीन अल्लाह जी बारगाह में इस्लाम हुआ चो सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी बारगाह में कबूल पियल दीन इस्लाम आहे इस्लाम का सवाए
को भी बियो दीन रब करीम वट कबूल कोने को वाहिद दीन इस्लाम रब करीम जी बारगाह में मकबूला दी जाए ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में वज़ाहत सा फरमायो आहे व मन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु व हुवा फिल आखिरति मिनल खासिरीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जेको भी इस्लाम खां सवाइ कहीं ॿिए खे दीन चूंडी दो कहीं ॿिए दीन खे क़बूल कंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो फलन युक़बल मिन्हु वो कतई बुन खां क़बूल न कयो वेंदो व हुवा फिल आखिरति मिनल खासिरीन आखिरत में वो इंतहाई खसारे वारन मां हूंदो टोटरे वारन मां थींदो जंहिं कंहिं ॿिए दीन खे क़बूल कयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी बारगाह में ॿियो को दीन पसंद आहे ई कोन को रब करीम वटि जेकॾहिं को दीन मक़बूल आहे पसंदीदा आहे त उहो इस्लाम आहे। इस्लाम जो मतिलबु आहे अल्लाह वहदहू ला शरीक लहू खे रब करे मञण उन जे रसूलनि ते ईमान रखण आसमानी जेके भी किताब आहिनि उन्हनि खे सही करे मञण इहो दीन इस्लाम अल्लाह जी बारगाह में क़बूल आहे जेको सभिनी नबियनि पैगाम आंदो आहे। हज़रत सैयदना आदम अला नबीना वालैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे सैयदना मुहम्मद करीम जी ज़ात ताईं जेके भी नबी सगोरा अल्लाह जा आया उन्हनि सभिनी इहा ई ॻाल्हि कई आहे त असांजे सजदन जो हक़ीक़ी लाइक़ जेको आहे उहो रब करीम वहदहू ला शरीक लहू उन जी बारगाह में ई सजदा कजन ॿिए कंहिंजे बादो झुकणू कोन्हे को जेके ग़लत तरीक़ा आहिनि जेके नवां दीन जेके दुनिया में ॿिया खोड़ सारा हर कंहिं पंहिंजा पंहिंजा ठाहे रखिया आहिनि इहे रब करीम जी बारगाह में कतई क़बूल कोन्हनि के अल्लाह जी बारगाह में मक़बूल दीन इस्लाम समझो था कहिड़ो आहे मक़बूल दीन इस्लाम। नबी सगोरा सभई पैगाम खणी ईंदा रहिया जंहिंमें इंसानियत जे अज़मत जा पैगाम हिदायतूं सभई ईंदियूं रहियूं पर इहो आफ़ाक़ी पैगाम अञा मुकम्मल कोन थियो हुयो। हर नबी सगोरो कुझु तरमीमुनि सां तब्दीलियुनि सां पैगाम खणी ईंदो रहियो को नयूं शरीयतूं आणे को वरी अॻियनि नबीअनि जे शरीयतुनि ते ई अमल कराए इहे नबी सगोरा ईंदा रहिया पर इंसानियत जे अज़मत जा सबक़ अञा पोइते रहियल हुया। दीन इस्लाम जो पैगाम अञा पूरो रूए ज़मीन ते कोन आयो हुयो पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती महबूब मुहम्मद करीम दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ वठी आयो त उहो दीन इस्लाम वारो पैगाम मुकम्मल थी वियो। दीन जो पैगाम मुकम्मल थी वियो मुस्तफ़ा करीम जे तशरीफ़ आवरीअ सां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। जॾहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा रब करीम पूरो कुरान करीम नाज़िल फरमाए छॾियो जॾहिं हबीब करीम जे पाक दिल जे मथा सॼो कुरान करीम नाज़िल थी वियो आख़िरी आयतूं हुयूं रब करीम इरशाद फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम ऐ मुस्तफ़ा महबूब करीम अॼु तव्हांजे दीन खे मूं मुकम्मल करे छॾियो आहे ऐं तव्हांजे मथां नेमत मूं तमाम करे छॾी वरदीतु लकुमुल इस्लाम दीना। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐं तव्हांजे लाइ मूं इस्लाम खे दीन चूंडियो आहे। छा खे दीन चूंडियो आहे
इस्लाम पसंदीदा दीन आ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इहो दीन इस्लाम मुस्तफा करीम इन में आखिरी नबी थी करे आयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 40 सालन जी उम्र मुबारक में नबूवत जो ऐलान फरमायो चो सुभान अल्लाह पान करीमन जी ऐलान फरमायो ये न समझो तो माअज़ल्लाह नबूवत मिली इन टाइम ते जी कुछ मानन जो ख्याल होंदो अग में का खबर कान हुई 40 सालन ताई 40 सालन जी उम्र में रब करीम नबूवत दिनी उन ये टाइम का मुस्तफा करीम के खबर पई माअज़ल्लाह असा अहले सुन्नत व जमाअत जो अकीदो यो ना है असा जो अकीदो मुस्तफा जे उन फरमान ते आ जेको पान करीमन फरमायो त कुंतु नबियन व आदम बैनल माई वद्दीन मां उन वक्त भी नबी हुयुस जदे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अन्या पानी ए मिट्टी जे दरमियान सुभान अल्लाह चो इन ये टाइम ते रुगो रसूलुल्लाह के नबूवत जे ऐलान जो हुक्म थियो नबूवत अले करह जी हुई अन्या आदम सोनू भी पैदा कोन थियो हुयो पर 40 सालन ताई कुर्बान वना हबीब करीम जी जात ता जो इहो राज सीने में लिकायो वेठा कंखे कोन बुधायो 40 सालन ताई असा तमा के का थोरी गाल मिलंदी आ न सुबह जो का गाल किथा बुधम शाम ताई जगने कंखे न कयूं तो पेट फाटी आए हुता जी गालियों बुधी करे मानो हुते कंदो रब शल पनाह में रखे जेकरे गाल आए चंगी त भले बे के बुधाइजे पर जेकरे कह जे लाए गलत गाल बुधी आ का चुगली बुधी आहे त शरीयत मुताहरा में सख्त मना हुआ यो आहे फितने फसाद वारो शख्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे लाए हिकड़ो कब्र जो हिकड़ो अजाब जी गाल कईया पान करीमन जडे न सवारी सा व्यापे त अचानक झंग में हिकड़े सवारी मुस्तफा करीम जी वडो ट्राह खाधो समझो था सवारी वडो ट्राह खाधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सहाबन के त दिसो इते के कब्रूं त ना है सहाबी सगोरा व्या दिठऊं त ब कब्रूं हुई पान करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इन्हन बिन्ही कब्रुन ते अजाब थी रहियो तौबा कयो अस्तगफिरुल्लाह रब करीम शल कब्र जे अजाब का पनाह में रखे आमीन चो पान फरमायो त इन्हन बिन्ही कब्रुन वारन ते अजाब थी रहियो हुयो कुर्बान वना मुस्तफा करीम जे इल्म ता हबीब करीम इहो भी बुधायो तैनन में कब्रुन वारन ते अजाब थी रहियो आ सिर्फ एतरो न पर मुस्तफा करीम इहो भी बुधाए छजो त हर हिक ते छाजे करे अजाब थी रहियो सुभान अल्लाह असा तवा जी नजर जाहिरी दुनिया ताई पवंदी आ पर मदीने वाले मीर जी नजर कब्र जे अंदर भी पवे सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो कान अहदुहुमा ला यस्ततिरु अनिल बऊल हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनन मा हिकड़ो कब्र जे अजाब वारो इहो आहे इन जे करे उन ते कब्र में अजाब थी रहियो आ जो पेशाब जे छंडन का पान के बचाईंदो कोन हुयो जडे बे पेशाब कंदो हुयो कदई तरह सा को ख्याल कोन कंदो हुयो त जिस्म ते के छंडा लगन था छा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बेटे इन जे करे कब्र में अजाब थी रहियो आ कान यमशी बिन नमीमा औ कमा कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम फरमायो बेटे इन जे करे कब्र में अजाब थी रहियो हुयो जो चुगलियों घणियों हणंदो हुयो छा कंदो हुयो चुगलखोर हुयो हितां जी गाल बुधी वरी उते वनी करे पंजन के बुधाई वरी उतां ही वनी करे का गाल बुधी
अॼुकल्ह त हालत आहे को लफ़्ज़ हिकिड़ो ॿुधाई त उन में 5 ॻाल्हियूं ॿियूं मिलाए करे वरी अञा ॿुधाईंदो भले त फितनो फसाद वधे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ ज़बान खे हमेशह इन्हनि ॻाल्हियुनि खां तालो लॻाए जेको कुझु ॿुधो आहे सीने में महफूज़ करे छॾे कंहिंसां बि ॻाल्हि करण जी ज़रूरत कान्हे का। ख़ामोशीअ जे हिकिड़े फ़ाइदे जी ॻाल्हि हिकिड़ो वाक़ियो यादि आयो आहे ॿुधंदो अले छो मूंखे असां त राति ॾींहं वाइज़ कयूं था पर हाणे तव्हां मूंखे मूंखां वधीक थकियल था लॻो चवण खां सवाइ सुभानअल्लाह ई नथा चओ अञा मोहब्बत सां चओ सुभानअल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ हिकिड़े बादशाह जो पुट हुयो जंहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस ॿुधी। हदीस मुबारक जा लफ़्ज़ इहे हुया त मन समत नजा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं ख़ामोशी इख्तियार कई उन छुटकारो लॻो। ख़ामोशीअ में एॾा फ़ाइदा आहिनि जंहिं ख़ामोशी इख्तियार कई ॾाढी ॻाल्हायो उन ये छुटकारो लधो। बादशाह जे पुट जीअं जो ॻाल्हि ॿुधी हा ज़बान खे बंदि करे छॾियो। बादशाह पंहिंजे पुट सां ॻाल्हाइण जे लाइ वस करे छॾिया जेका बि ॻाल्हि उन खे चइजे कतई तरह सां जवाब ॾियण खां ख़ामोश थी वियो। केर बि जी करे उन सां ॻाल्हाए कतई तरह सां जवाब कोन ॾींदो हुयो। हिकिड़ो सवाल पुछो जवाब न ॾिनाई बादशाह परेशान थी वियो घर वारा परेशान थी विया अलाए छा थी वियो आहे इन खे ॻाल्हाए कोन थो। बादशाह वॾा वॾा तबीब डॉक्टर घुराया उन्हनि सभिनी सां ॻाल्हि कई मामलो अलाए छा आहे अचानक इन ॻाल्हाइण बंदि करे छॾियो आहे। डॉक्टरनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उनजो चेकअप कयो कतई तरह सां का बि ख़राबी का बीमारी किथे नज़र न पई अचे। वॾा वॾा हकीम आया के नब्बाज़ वॾा नफ़्स शनास आया उन्हनि बि अची करे हथ नफ़्स खे ॾिसी करे उन्हनि बि चयो त इनखे का बि बीमारी नज़र कान थी अचे पर ख़बर न आहे त ॻाल्हाए छो नथो। बादशाह खे चयो हिकिड़े वरी हकीम चयो त साईं जेकर न मूंखे इजाज़त मिले त मां इन ये तव्हांजे साहिबज़ादे खां ॻाल्हाए वठंदुसि। हकीम हुयो ज़ाहिरा हुन वटि पंहिंजा पंहिंजा तौर तरीक़ा हुया। बादशाह खां इजाज़त वरितई बादशाह जो ठीकु आहे तोखे इजाज़त आहे चई त घोड़ो तयारु करायो माण्हू जेके गॾु हलनि मूंसां उन्हनि जा बि पंहिंजा घोड़ा हुजनि कुझु लश्कर हुजे ऐं प्रोग्राम इहो थिए त शिकार जे लाइ असांखे वञिणो आहे। छाजे लाइ शिकार जे लाइ वञिणो आहे। इएं जेके माण्हू 8-10 गॾु हलनि उहे तयारु थियनि साहिबज़ादो बि गॾु हलंदो। हकीम इनखे वठी वियो वञी झंग में जीअं जो हुते पहुता सॼो ॾींहुं घुमी फिरी करे थकिजी पिया किथे बि को शिकार जे लाइ पखी हथ न आयो। परेशान थी करे शाम जो टाइम थियो मोटी आया हिकिड़े वण जे हेठियां अची करे वेठा। जीअं वण जे हेठियां वेठा त मथे हिकिड़ो पखी वेठो हुयो। वण ते पखी वेठो हुयो उन ॿोलण शुरू कयो। हकीम साहब देर कई कान का उन पखीअ खे शिकार करे वरिता। समझो था जीअं उन खे शिकार कयई धक हयई तो बादशाह ज़ादे फौरन चयो त सदक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सच फरमायो। एतिरो चई बस ख़ामोश थी वियो। मक़सद हुनजो इहो ई हुयो त रसूलुल्लाह जो फरमान हुयो त जंहिं ख़ामोशी इख्तियार कई त उहो कामयाब थी वियो छुटकारो न थिए। जेकॾहिं ही पखी बोले नहा त आज़ाद रहे हा बोलिया ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अमल न थियो गिरफ्तार थी वियो।
चीत रसूलुल्लाह सच फरमायो बात उन हकीम जी जो बुद्धि वरतो जेरे न के तकलीफ आई कान सुभान अल्लाह ई त गालाए सके तो को मसलो ही कोने कोई न सा हाने वठी करे इनके वठी विया बादशाह जी दरबार में चयूं त हिनखे का भी बीमारी काने का मिड़ई नमूने बाजी करे पान खामोश रहो वेठो अड़ी का भी गाल काने का उते पहुता जी जो बादशाह गालाइण जी गाल कई कतई तरह सां इन जी ज़बान ते को भी जवाब न हुजे वराए वराए करे इन सां गालायो वने इन को भी जवाब कोन थे दिनो इस ताई जो बादशाह के इहा गाल इहो मशवरो दिनो वियो हाने बियो को भी न जो हल आहे कोन को इन जे मथा सख्ती कई वने इन के तकलीफ ऐं ईज़ा दिनो वने तदई इन के मार मिलंदी तदई इहो पंहिंजी गाल ता हटंदो उन ये बादशाह ज़ादे के जो वठी विया सज़ा ॾियण जे लाइ जॾहिं उन्हीअ खे जिस्म ते हिकिड़ो कोड़ो लॻो थे हिन दाह बि कई कान थे जॾहिं बि हिन खे तकलीफ़ जे लाइ धकु हणनि चवे त सदक रसूलुल्लाह मुझे महबूब मदीने वारे सच फरमायो हुयो उते जे कॾहिं मां बि न ॻाल्हाया हा त हीअ मार कोन खावा हा उन ये पखीअ जो ॻोल्हियो हुयो जंहिं टाइम ते मूं सदक रसूलुल्लाह चयो हुयो अॼु जे कॾहिं मूंखे कोड़ा लॻा आहिनि तॾहिं बि उन जो नतीजो आहिनि कुर्बान वञा मुस्तफ़ा मीर जे फरमाननि तां हिक हिक फरमान में एतिरियूं त बरकतूं रखियल आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो दीन इस्लाम अगे भी उन्हीं जा पैगाम ईंदा रहा पर इंसानियत जे अज़मत जा सब भई सबक खणी आयो आ त मदीने जो मीर खणी आयो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह महबूब करीम 40 साल गारन में वनी करे रब करीम सां राज न्याज जूं ॻाल्हियूं कंदा सुभान अल्लाह कई आशिक फरमायो वो शमा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में वो शमा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में एक रोज चमकने वाली थी सब दुनिया की दरबारों में गर अर्ज़ो समा की महफिल में लौला कलमा का शोर न हो ये रंग न हो गुलजारों में ये नूर न हो सैयारों में ये नूरानियत जेकॾहिं नज़र अचे थी त या मदीने वारे मीर जे तशरीफ़ आवरी जी बरकत आहे ई सिज ऐं चंद्र तारा कथियूं कुतुब जेके बि अॼुकल्ह रोशन आहिनि इहो समूरो नूर मदीने वारे मीर जी बारगाह मां उधारो वरतल आहे सभिनी खे नूरानियत मिली आहे त हबीब करीम जी ज़ात खां मिली आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मां तव्हांखे रब करीम जी इज़त जो कसम खणी करे ॿुधायां थो त जेकॾहिं हिन दुनिया जे मथां जेकॾहिं सलामती अमन मोहब्बत ऐं बरकत केर घुरे थो चाहे दुनिया में मगरबी मुल्कनि जी तहज़ीब ऐं तमद्दुन जूं उतां जूं रहड़ियूं करणियूं जेके बि आहिनि पूरी दुनिया भले किथे बि धिका खाई करे मोटी अचे जेकॾहिं उन्हनि खे मोहब्बत ऐं अमन मिलंदो त मदीने वारे मीर जी ज़िंदगीअ में मिलंदो अॼुकल्ह यहूदियत छिती थी पई आहे कॾहिं फ्रांस कॾहिं कहिड़ो मुल्क
ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताल्लिक गुस्ताखाना करें खाका शाया करे करें केड़ी बेहूदगी करे यहूदियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा दुश्मनी करे रही आ पर हकीकत इहा आहे त ये दुनिया पूरी जेके पंहिंजे पाण खे इंसानियत जा अलम बरदार मोहब्बत जा दावेदार अरे छा था चवनि ये सभई ढंग आहिनि अजाया सजाया जेकॾहिं मोहब्बत ऐं अमुन ऐं सलामती जेकॾहिं कंहिं दीन में रखियल आहे त उहो दीन इस्लाम। हाणे ॾिसो न असां वटि वरी अजीब हिकिड़ी मज़ाक मस्करी हलंदी आहे जॾहिं बि दीन ते हमलो थींदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ते हमलो थिए नबी करीम जे इज्जत ते हमलो थिए तो सभई सुता पिया हूंदा मजाल आहे जो को असांजो आला अमलदार को ॿियो को जेके बि असर वारा माण्हू आहिनि कॾहिं बि केरु उन मुतालिक ॻाल्हाए चुप हूंदी तो ज़ाहिर आहे जेकॾहिं कानून हरकत में न ईंदो त मुस्तफ़ा करीम जा आशिक ही लखें किरोड़े जेके मदीने वारे जा उम्मती आहिनि ॿुधायो त इन्हनि जा सीना ख़ामोश थी करे वेही रहंदा कॾहिं बि न आख़िरकार मजबूर थी करे दाहूं कूकूं कबियूं त मदीने वारे जी इज्जत ते हमला थियनि मोमिन वेही रहनि इहो कहिड़ो ईमान चइजे पोइ जॾहिं रसूलुल्लाह जा आशिक जॾहिं उथंदा तॾहिं पोइ वरी सभु जागी पवंदा आहिनि त हाणे इंतिहा पसंदी थी वई आहे इहो असां वटि खोड़ सारो इहो दस्तूर हले थो छा इंतिहा पसंदी हुअ न आहे जो मदीने वारे मीर जे इज्जतुनि ते हमला थियनि इंतिहा पसंदी इहा कान्हे का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां ताना लगन छा दहशतगर्दी इहा न आहे जॾहिं उन जे नतीजे में केरु उथे थो त उनखे दहशतगर्दीअ जो नालो ॾिनो वञे थो इहो कहिड़ो इंसाफ़ आहे हाणे तव्हां ॾिठो हिकिड़ो नाम निहाद ॾाहो अदीब सम्झंदा पंहिंजे पाण खे मां चवां थो त उन्हीअ खां ख़ुदा जो कसम आहे इन अदीब खां उहो सादो सूदो मुसलमान जेको सॼो ॾींहुं माल चारींदो आहे पर रब करीम जो नालो ॿुधी करे झुकी पवंदो आहे उहो हज़ारे भेरा इन खां वधीक अदीब इहो कहिड़ो अदीब आहे जंहिं ज़िंदगीअ में पंहिंजे ख़ालिक जे लाइ बि अदब कोन सिखियो कहिड़ो इहो ॾाहो चइजे जेको पंहिंजे करीम रब खे अञा ताईं सुञाणे न सघियो आहे इहो कहिड़ो अकुल आहे कहिड़ी दानाई कहिड़ी होशमंदी आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहो ज़लील जंहिं रब करीम जी बारगाह उलूहियत जी बेअदबी कई आहे मां दुनिया खे ॿुधायां थो त रब करीम जी ज़ात बाबरकात जी बारगाह में केर कुछ भी चई विझे अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात घणो पाक आहे उन खां ई गंद केतिरो भी केर खाए रब करीम जी ज़ात बाबरकात जी बारगाह में उन जो ज़रो असर कोन्हे को पर तो छा पंहिंजे पाण ते शैतान खां वधीक लानतूं हासिल करे वरतियूं आहिनि आहे न शैतान ते बि लानत वसंदी रहंदी आहे पर मुस्तफ़ा करीम जी उम्मत सुबुह शाम उन ते लानतूं वसाए थी ॿुधायो त इन जे पीरीअ में कहिड़ो तुंहिंजो अछी ॾाढ़ी अटो ख़राब चवंदा आहिनि नशर कंहिंखे लानतुनि झलण जो शौक़ु थिए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे लाइ ॿिया वरी हिकिड़ो त भला उन गंद खाधो ॿिया वरी असांजा हज़ारे वरी मुसलमान कलमे पढ़ण वारा वरी जेके उन जो तहफ़ुज़ करे रहिया आहिनि के चवनि त साईं हुज्जत में ॻाल्हायो अथसि के छा ॻाल्हाइनि के छा ॻाल्हाइनि मां पुछां थो तव्हां खां त कमो बेश 1.25 लख नबी सगोरा गुज़रिया आहिनि उन्हनि खां वधीक रब करीम जो कुर्ब कंहिंखे नसीब थियो ॿुधायो
इन्हनि खां वधीक कंहिं ॿिए खे दुनिया में कुर्ब अल्लाह जो मिलियो कतई न। या अल्लाह ताला जी ज़ात खे कंहिं नबी सगोरे खां वधीक कंहिं सुञातो कॾहिं बि न। उहे नबी सगोरा छा कंदा हुया? रब करीम जी बारगाह में आजिज़ी इंकिसारीअ सां रोई रातियूं जागी गुज़ारी आहे या न? मुस्तफ़ा करीम जेतिरो प्यारो त को थियो ई कोन्हे, पर महबूब करीम रातियूं रोई करे गुज़ारींदा हुया। अल्लामा शरफुद्दीन बोसी जो फरमाए ज़लमतु सुन्नत मन अहिया ज़िलाम इला अनिश्तकत क़दमाहु दुर्र मिन वरमी। चवे थो मूं उन ज़ात जो रस्तो छॾे ॾिनो आहे जंहिं ऊंदाहियूं रातियूं जागी करे रोशन कयूं, सॼियूं सॼियूं रातियूं गुज़री वञनि। अल्लाह जो महबूब रब करीम जी बारगाह में बीठो आहे, सॼियूं रातियूं गुज़री वञनि, कदम मुबारक सुजी पवनि। रब करीम ख़ुदि फरमाए थो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला। ऐ चादर ढकींदड़ महबूब मोहम्मद करीम रात जो उथी इबादत जरूर कर पर थोड़ी निस्फहु अमिन कुस्मिनहु कलीला। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ महबूब अध रात कर या उन खां बि अञा घटि कर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, मदीने वारे मीर खां वधीक कंहिं सुञातो कोन रब करीम के, पर वो महबूब करीम सॼियूं रातियूं बीही करे इबादत में गुज़ारींदो हुयो। हुज्जत करे हा त मदीने वारो करे हा न, पर रसूलुल्लाह हुज्जत कोन कई। पर हिन जा लफ़्ज़ जेके हिन गंद ॻाल्हायो आहे न, अल्लाह थो ॼाणे त उहे ज़ुबान ते आणण जहिड़ा न आहिनि। जेको हिन गंद बकवास कई आहे, मां चवां थो उन जो त ईमान हलियो वियो, पर ऐं मुस्लमान मरी हर कंहिंखे क़ब्र में पहुचणो आहे। पहिरों पहिरों क़ब्र में सवाल इहो थींदो आहे मर रब्बुक, ॿुधाए त तुंहिंजो रब केरु आहे। छा थींदो आहे पहिरों सवाल? ॿुधाए त तुंहिंजो रब केरु आहे। अहादीस मुबारका में ईंदो आहे त क़यामत जे ॾींहुं रब करीम हुकुम फरमाईंदो त सजदे में किरी पओ। पोइ जिन दुनिया में सजदा न कया हूंदा न, त उन्हनि जी पुठी सीट जी बीही रहंदी, हज़ारे कोशिशूं कंदा पर झुकी न सघंदा। त ॿुधायो जेकॾहिं उते तोखे तौफ़ीक़ इहा न मिले, जेको रब करीम जे शान जो दिफ़ा नथो करे, जेको बारगाह उलूहियत जे उन अदब वारे मक़ाम जो दिफ़ा नथो करे, जेको इन अमर ज़लील जे पुठियां लॻल आहे, त ॿुधायो त जेकॾहिं उते तोखे क़ब्र में पहिरें सवाल जे जवाब जी तौफ़ीक़ न मिली त छा रहे? ॿुधायो कुझु रहियो पड़ते? पहिरें सवाल जेको मलाइक सगोरा कंदा, ॿुधाए त तुंहिंजो रब केरु आहे। उते जेकॾहिं इन सवाल जे जवाब जी जेकॾहिं हिम्मत न थी त पोइ छा कयो दुनिया में रही करे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया में आया, दुनिया वारनि खे हिक ॿिए जे इज़त ऐं एहतराम जा सबक़ ॾिना। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन त नबीयन सगोरनि जो अदब सेखारींदा हुया, रब करीम जे सालिहन बाणनि जे उन्हनि वलियन सगोरनि जो अदब हबीब करीम सेखारियो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़ो भेरो छा थियो, जो पाण करीम कंहिं जाइ ते आया, जगह कुछ नंढड़ी हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जीअं अची करे वेठा, त उते हिकिड़ो उहे सहाबी सगोरा जेके बची वेठा, त उहो नंढड़ो घर भरजी वियो। सम्झो था, घर भरजी वियो। एतिरे में रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी जेको तमामु वॾो सखी बि हुयो
ऐं सुहिणो बि ॾाढो ज़बरदस्त हसीन पंहिंजी क़ौम जो इंतिहाई मुहसिन वॾो सखी मर्द बहादुर दिलेर हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह बजली रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो जो आयो जाए मिली कान का सब या जाए घर सॼो घरजी वियो हुयो वो सहाबी सगोरो जो आयो त दरवाजे वटि उते वेही रहियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन देर कई कान का ॾिसो त जंहिंजी इज़्ज़त आहे रसूलुल्लाह हुनजी इज़्ज़त कीअं था सेखारी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जल्दीअ में पंहिंजे कुल्हनि मुबारकनि तां चादर लाहे करे मुस्तफ़ा करीम उन ॾे उछलाई हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे पाण करीमन चादर उछलाई उन ये जरीर सोहणे देर कई कान का मुस्तफ़ा करीम जी चादर झटे वठे करे पंहिंजे चेहरे ते रखे सुभान अल्लाह जोर सां चओ मुस्तफ़ा करीम फरमायो हुयो त ए इब्ने अब्दुल्लाह ऐ जरीर सोहणा इन ये चादर ते वेह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबी सगोरे जल्दी में चादर झटे करे पंहिंजे चेहरे ते रखी आए पंहिंजे चेहरे के बार बार मले रहियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी जअल युक़ब्बिलुहु व यबकी मुस्तफ़ा करीम जो सहाबी सगोरो उन ये चादर के चुम्मियूं पियो ॾे वरी अखियुनि ते रखे पियो उन जे नेणनि मां ज़ारो कतार ॻोढ़ा वही रहिया आहिनि ऐं महबूब मदीने जा मीर किथे मुंहिंजी जाए किथे अल्लाह जे महबूब जी है चादर जंहिं सोहणनि लक़बनि सां रब करीम क़ुरान करीम में अव्हां खे यादि फरमायो आहे मां केरु थींदो आहियां जो अव्हां जी चादर ते वेहा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात जो सहाबी इहा चादर चुमी करे अखियुनि ते रखी करे मुस्तफ़ा करीम जी बारगाह में खणी आयो या रसूल अल्लाह मां इन ते कतई कोन वेहंदुसि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा अताकुम सय्यदु क़ौमिन फअक्रिमूहु महबूब करीम फरमायो जॾहिं तव्हां मां कंहिं बि क़ौम में क़ौम जो सरदार वॾो अची वञे त उन जे लाइ जाइ छॾे करे उनखे इज़त ॾींदा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इए मुआशिरत जा आदाब सेखारिया आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणा अखलाक सेखारिया आहिनि कॾहिं बि कंहिंजी इज़त सां केरु न खेॾे कंहिंजे माल सां केरु न खेॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे सभु कुझु हिक ॿिए ते हराम करे छॾियूं आहिनि शयूं केरु कंहिंजी इज़त सां केरु कंहिंजे माल सां कतई तरह सां खेॾे न जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां सख़्त मना फरमाई आहे बुज़ुर्गो इन महफ़िल में तव्हां ॾिठो आहे त अल्हम्दुलिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे इशाअत ऐं तरवीज जे लाइ ई सुहिणो प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे ऐं हिन जाइ ते दीनी इदारो इंशाअल्लाह अज़ीज़ क़ाइम थींदो ख़ुदा तआला हिन सरज़मीन खे आबाद रखे इंशाअल्लाह अज़ीज़ इहो इदारो रौनकुनि सां जीअं तामीर थींदो ऐं उन में क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जा दर्स हलंदा हिकिड़ी हदीस मुबारका मूंखे यादि आई आहे आख़िर में अर्ज़ कयां हज़रत अल्लामा इमाम काज़ी बेज़ावी रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे शाहकार तसनीफ़ तफ़सीर बेज़ावी में सूरह फातिहा जे तफ़सीर में ज़िक्र फरमाई आहे हिकिड़ी हदीस मुबारका सुभान अल्लाह रिवायत हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान का है गालिबन हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो अल्लाह तबारक व तआला जॾहिं बि कंहिं क़ौम ते नाराज़ थींदो आहे
ज़ाहिर आहे अमलन जे करे अल्लाह करीम नाराज़ भी थी पवंदो आहे। ही ॾिसो था न असांजा अणमुदाइता मींहं फसलनि में अचनि था, कॾहिं माकड़ जी वबा, कॾहिं कहिड़ी बीमारी, कॾहिं छा, इहे सभई असांजे अमलनि जूं कोताहियूं आहिनि। रब करीम पाण करीम फरमायो त जॾहिं अल्लाह ताला कंहिं बि क़ौम ते नाराज़ थींदो आहे पोइ उन्हनि जे लाइ हतमी तरह सां रब करीम अज़ाब जो फ़ैसिलो फरमाए छॾींदो आहे। अल्लाहु अकबर। छा जो फ़ैसिलो फरमाए छॾींदो आहे? अज़ाब जो। हतमी, हतम मक़दी आहे, उहो फ़ैसिलो सम्झो त अटल थी चुको आहे त हाणे सुभाणे हिन क़ौम खे तबाह करणो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो पोइ उन क़ौम जे नंढड़नि मासूम ॿारनि मां हिकिड़ो ॿार वरी कंहिं इदारे में, कंहिं मस्जिद में वेंदो आहे, उते वञी करे पढ़ंदो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुभानअल्लाह चओ। सुभानअल्लाह। अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। इहा सूरत वञी करे उहो नंढड़ो ॿारड़ो पढ़ंदो आहे, रब करीम खे रहमान रहीम सॾींदो आहे। हबीब करीम फरमायो त इन सूरह फातिहा जे तिलावत जी बरकत सां रब करीम वरी उन क़ौम तां 40 साल अज़ाब पैदे करे छॾियो। ज़ोर सां जो सुभानअल्लाह। अंदाज़ो लगायो, हिकिड़ी सूरह फातिहा बरकत उन जी एतिरी आहे, जेकॾहिं हिकिड़ो ॿार सूरह फातिहा तिलावत करे उन जी जेकॾहिं एतिरी बरकत आहे त अंदाज़ो कयो जंहिं जाइ ते रसूलुल्लाह जे उन दीन जा सबक़ हलनि, जिते क़ुरान करीम जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ायो वञे, जिते बुखारी शरीफ़ खां सिहाए सिता ऐं ॿिया हदीसुनि जा सबक़ पढ़ाया वञनि, अंदाज़ो लगायो तो उन जाए ते रब करीम केॾियूं न बरकतूं नाज़िल फरमायूं। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे वरी हथ ॿधी करे गुज़ारिश कयां थो, हिन इदारे सां भरपूर ताउन कजो ऐं सभई इन खे पंहिंजे, जीअं पंहिंजे घर जी माण्हू सार संभाल कंदो आहे न, ईअं ई पंहिंजो ही दीन जो जेको इदारो आहे, ही दीन जा मज़बूत किला आहिनि, इन्हनि खे क़ाइम रखंदव इंशाअल्लाहुल अज़ीज़ सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। हाणे मूंखे साईं हिकिड़ी फरमाइश कई आहे, मां आख़िरी हुन जा ॿ मिसरा चवां थो। सा शरीफ़ मोहब्बत सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभानअल्लाह चो। है एडी खुशबू गुलन में छाजिया, एडी खुशबू गुलन में छाजिया, मुझे महबूब सा मिला हूंदा, चंद्र चोराई चांद की हूंदी, जॾहिं खैरुल वरा खिलिया हूंदा, एडी खुशबू गुलन में छाजिया, छाजिया एडी खुशबू गुलन में छाजिया, है मिलियो माखिया जे मखे के मिठा, मिलियो माखिया जे मखे के मिठा, पर पसीने सां मलिया हूंदा, एडी खुशबू गुलन में छाजिया,
छाजिया छाजिया एडी खुशबू गुलन में छाजिया मुझे महबूब सा मिला हुदा चंद्र चोराई चांद की हूंदी जॾहिं खैर वारा खिलिया हूंदा एॾी खुशबू गुलन में छाजिया सुभान अल्लाह है सजी सरसाज थी ज़मीन वई मिठा धरती मथा हलिया हूंदा एॾी खुशबू गुलन में छाजिया मुझे महबूब सा मिलिया हूंदा चंद्र चोराई चांद की हूंदी जॾहिं खैर वारा खिलिया हूंदा एॾी खुशबू गुलन में छाजिया दोस्तों आखिर में